मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं अगर मुड़ुस इंतकाल करे वञे त छा औरत उन जे चेहरे खे ॾिसी सघे थी? बिल्कुलु ॾिसी सघे थी, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। कंहिं औरत जो मुड़ुसु मरी वियो न, औरत मुड़ुस जे चेहरे खे ॾिसी सघे थी, इजाज़त आहे। छाजे करे ॾिसी सघे थी? त 4 महीना 10 ॾींहं इन मुड़ुस जी इज़त में वेही थी न, त मुड़ुस जे चेहरे खे छाजे करे न ॾिसंदी? बिल्कुलु ॾिसी सघे थी, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। अहिड़ी तरह घरवारी इंतकाल करी वञे, घरवारी इंतकाल करे वञे त मुड़ुस बि घरवारी जे चेहरे खे ॾिसी सघे थो, कोई टेंशन न आहे। हा, बाक़ी कुझु एतिरा जेको उलमाइनो आहे त क़बर में जेको लाहिण खां कुझु परहेज़ कई वञे। क़बर में उहे लाहिण जी कोशिशि कनि जेके मोहरमात हुजनि। औरत जो पीउ हुजे, औरत जो भाउ हुजे, औरत जो चाचो हुजे। बाक़ी मुड़ुसु जेको आहे लाहिण जे टाइम सां एहतियात करे लाहे न। बाक़ी मुड़ुसु औरत जे चेहरे खे मरण खां बाद में ॾिसी सघे थो। सेम अहिड़ी तरह औरत जे लाइ बि ईअं ई हुकुम आहे, उहा बि ॾिसी सघे थी। असांजे मुआशरे जे अंदरि जेको हले थो न, गुनाह आहे, गुनाह कंहिं क़िस्म जो न आहे।